नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मुल्क में खंड जो स्टॉक 22 ॾींहंनि लाइ काफ़ी है। खंड जे अघनि में वाध सिटी सबब थी है। इन चयो त सिंध में सब खां वधीक शुगर मिलूं आसिफ ज़रदारी जूं आहिनि। पंजाब में शरीफ ख़ानदान है। सिंध हुकूमत कणक जारी नाहे कई, हाणे इन जी शर्निंग भी न थी रही है। खाद खुराक जे तहफ़ुज़ वारे वज़ीर फ़खर इमाम चयो त खंड जो मसनूई बहरान पैदा करे आम माण्हू जो नाजायज़ इस्तेमाल कयो पियो वने। पंजाब में 15 नवंबर का खंड की कृषनिंग शुरू कई वींदी। याद रहे तो सॼे मुल्क में खंड जो अघ आसमान ते पहुची वियो आहे। हैदराबाद में खंड जो फी किलो अघ मुल्क के शहरन का भी मथे थी वियो आहे। हैदराबाद में खंड जो अघ 160 रुपया फी किलो ताईं पहुची वियो है। पिशावर, कोयटा और सवात में खंड जो अघ 150 रुपया फी किलो ताईं पहुची वियो। कराची और इस्लामाबाद में 1 किलो खंड 145 रुपया, जडे त लाहौर में कमत जो फी किलो अघ 140 रुपया थी वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।